नाज़रीन, हिंगोरजा क़ौमी शराह ते तेज़ रफ़्तार वैगन ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे हिंगोरजा मां मेहरान टीवी जो रिपोर्टर बिलावल सहतो। जी बिलावल, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, हिंगोरजा क़ौमी शराह इस्लाम कॉटन फैक्ट्री वेझो तेज़ रफ़्तार वैगन ऐं ट्रैक्टर ट्रॉली में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में वैगन जो क्लीनर जेको आहे थड़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त हिकु मुसाफ़िर जावेद वलद ज़फ़र जमाली सख़्त ज़ख़्मी थी पियो। इतलाह ते हिंगोरजा पुलिस वाक़े वारी हंधि पहुची फ़ौती ऐं ज़ख़्मी खे हिंगोरजा रूरल हेल्थ सेंटर इस्पताल मुंतक़िल कियो वियो, जॾहिं त हादसे में फ़ौत थियल वैगन जे क्लीनर जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त हादसे बाद वैगन जेको ड्राइवर आहे थड़े ते फ़रार थियो आहे। हिंगोरजा पुलिस वैगन ऐं ट्रैक्टर ट्रॉली खे पंहिंजे तहवील में वठी हिंगोरजा थाणे ते बीहारे छॾियो, जॾहिं त आख़िरी इतलाह में वाक़े जो को केस दाख़िल न थी सघियो। जी बिलावल, अवां जी महिरबानी।